नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मीरपुर ख़ास में डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक मीरपुर ख़ास डॉक्टर हाकिम अली जलवाणी मटियारी में वेटनरी डॉक्टर लाइव स्टॉक अब्दुल्ला बबर जे घर ते मुसलसल 3 ॾींहं थियल फायरिंग ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अचो त ॾेखारियूं त यूसुफ दर्स जी हिन रिपोर्ट में डॉक्टर हाकिम अली जलवाणी प्रेस सेक्रेटरी ऑफ पाकिस्तान वेटनरी मेडिकल एसोसिएशन सिंध ज़ोन जीअं त मटियारी में असांजे डॉक्टर वेटनरी डॉक्टर अब्दुल्ला बबर जे घर ते मुसलसल 2-3 ॾींहं खां फायरिंग कई पई वञे। असां PVM जा उहिदेदार DIG हैदराबाद SSP मटियारी के रिक्वेस्ट था कयूं त डॉक्टर अब्दुल्ला बबर साहब खे तहफ़ुज़ ॾिनो वञे, उनजे घर जे भातनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे जीअं उहे ख़ुशगवार ज़िंदगी गुज़ारे सघनि। मुसलसल मुंहिंजा घर जा भाती डिप्रेशन में आहिनि, मुसलसल मुंहिंजा घर जा भाती परेशानी में मुब्तला आहिनि, उन्हनि जो को बि तदारुक कोन थो कयो वञे ऐं असांजा डॉक्टर वेटनरी डॉक्टर जेके आहिनि महिनती आहिनि, राति ॾींहुं पिया था बेज़बान जानवर जी ख़िदमत पिया था कनि। अहिड़नि डॉक्टरनि खे जेकॾहिं टारगेट कयो वञे, अहिड़नि डॉक्टरनि जे घरनि ते जेकॾहिं मुसलसल हमला कया वञनि त उहो डॉक्टर कीअं पंहिंजी डॉक्टरी कंदो। मुंहिंजी रिक्वेस्ट आहे, असां PVM जे उहिदेदारनि जी रिक्वेस्ट आहे DIG हैदराबाद के SSP मटियारी खे फ़ौरन हिनजे जेकी फायरिंग कई थी वञे फ़ौरन हिनजो तदारुक कयो वञे ऐं जेके बि फायरिंग कनि पिया उन्हनि ख़िलाफ़ एक्शन खयो वञे जीअं उनजा घर जा भाती ऐं डॉक्टर अब्दुल्ला बबर साहब ख़ुशगवार ज़िंदगी गुज़ारे सघनि ऐं सुकून सां रही सघनि।